बटे ॾींहं रही पई आहे न। रक्षाबंधन लाइ आई हाणे हिन दफ़े वांगुरु तकड़ करे न अचिजां, ॿिए दफ़े अची त 2 टे महीना तूं रहिजां हिते। ठीकु आहे दीदी? आशिक माया, आशिक माया, आशिक माया तुहीं जो। आशिक माया, आशिक माया, आशिक माया तुहीं जो। तो बिन लम्हो लम्हो सताए, तो बिन बेकरारी जगाए, तो बिन चैन मुखे नचे, तो बिन सूनी सूनी हवाऊं, तो बिन प्यासी प्यासी निगाहों, तो बिन बिन असर मुरझियाऊं, तो बिन आशिक माया, आशिक माया, आशिक माया तुहीं जो। आशिक माया, आशिक माया, आशिक माया तुहीं जो। बिन लम्हो लम्हो सताए, तो बिन बेकरारी जगाए, तो बिन चैन मुखे नचे, तो बिन लम्हो लम्हो सताए, तो बिन बेकरारी जगाए, तो बिन चैन मुखे नचे, तो बिन मुंहिंजी निगाहुनि में तुंहिंजो चेहरो रवा, तुंहिंजो ही अरमा जगाए पागल समोआ। मुंहिंजी निगाहुनि में तुंहिंजो चेहरो रवा, तुंहिंजे ही अरमा जगाए पागल समोआ। रेखा माते वनन लगे आया, तुझे पानी में बाहुनी में
फासलन जो सिलसिलो दर्द जिगर जो ही सबक मूंखे मिलियो बेचैनियन जो फासलन जो सिलसिलो दर्द जिगर जो ही सबक मूंखे मिलियो बीच करे मजबूर करे छटिया बेताबीन साखे चूर करे छटिया बीच करे मजबूर करे छटिया तो बिन रात कटजे नथी तो बिन प्यास मिटजे नथी तो बिन दूरी घटजे नथी तो बिन ओ आशिक माया तो बिन प्यास प्यासियूं निगाहूं तो बिन बिन असर मुंहिंजी आऊं तो बिन लम्हो लम्हो सताए तो बिन बेकरारी जगाए तो बिन चैन मूंखे न अचे तो बिन साईं विशनदास हाणे तव्हां शिप मां तव्हांखे 10 कंटेनर रवाना करे छॾिया आहिनि सुभाणे तव्हांखे हांगकांग मिली वेंदा जी जी साईं ॿियो कहिड़ो हल वाला पंहिंजा सभु सिंधी भाउर हुते हांगकांग में ख़ुशि वेठा आहिनि हा 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 साईं जय झूलेलाल साईं प्रेम प्रेम छा है ये सुबह साण ये घोड़ करे वेठो आहियां केतिरा भेरा चई मैं तो ये गिटार तोखे कम कान लॻंदी तूं पढ़ाईअ में ध्यान दे जॾहिं तोखे बिज़नेस करणो पवंदई तॾहिं तोखे तंबूरो कोन कमु लॻंदो पप्पा मां केतिरा दफ़ा चयो आहे मूंखे तव्हांजे बिज़नेस सां कोई मतिलबु कान्हे मूंखे रॉकस्टार ठहणु रॉकस्टार बिज़नेस संभालण लाइ वेठो आहियां न भाउ देव जे बिज़नेस देव खे ई संभालणो आहे त तूं छा कंदे छा इहे फालतू जा सपना बि ॾिसंदे या ख़ाली सपना कॾहिं फालतू कान थींदा आहिनि तव्हां बि शुरूआत ईअं ई कई हुई न तॾहिं त वञी सेठ जय कुमार अंबानी ठहिया मां बि सपना ॾिसंदो हुउसि पर तो वांगुरु ही 3rd क्लास सपना कोन ॾिसंदो हुउसि सपननि जो को क्लास कान थींदा प्रेम किथे आई हेलो हेलो माय सन कीअं आई अबे ॾिस हिनखे तो ई त पंहिंजी कंपनीअ में जॻहि ॾियारी हुई अॼु ॾिस पढ़ाईअ सां गॾु केॾो बिज़नेस थो करे अबे प्रेम खे पाण वांगुरु बणाए हाँ अंकल तव्हां चिंता न कयो मां हिन जो ख़्यालु रखंदुसि हल कॉलेज हलो हल चङो कर चङो कर हैप्पी बर्थडे तानी थैंक यू वाधायूं हुजई छो छा थी छो मुंहुं लटकाए वेठी आई कुझु न प्रेम जे करे न मां तोखे चयो हो तुंहिंजो बर्थडे उनखे यादि ई न रहंदसि ॾिस अचई वेठो प्रेम उनखे ॾिसी लॻे त कान थो तुंहिंजो बर्थडे यादि हूंदसि चओ त ॿुधायांसि न काई ज़रूरत कान्हे मां बि त ॾिसां यादि अथसि की न
हाय दानी। हाय जीना। हाय अभय। छा थियो गुस्से में छो वेठी? हाय प्रेम। हाणे त मां गई छुटो। हाय सिमी। छा ॻाल्हि आहे मस्त वेठी लॻी? सही में? हा। प्रेम मूंखे तोसां कुझु कमु आहे। हा ॿुधाए। हिते ना ॿिए किथे। ॾिस हली वञो न हुन सां। प्रेम मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। हा हा अचां तो थोड़ी देर में पोइ ॻाल्हायूं था। अरे तानी किथे थी वञी? मां ॾिसी थो अचांसि। अची वियो प्रेम जो चमचो। ॾिस तानी, मां प्रेम जो चमचो कान आहियां। तूं रोई पई हिन करे मां तो वटि आयमि। मूंखे ख़बर आहे तुंहिंजो बर्थडे आहे। तोखे ख़बर अथई? हा। प्रेम खे ख़बर अथसि? अलाए छा कयां मां हिन मां तंग थी पई आहियां। मुंहिंजी का ॻाल्हि ॿुधे ई नथो। तंग थी पई आहीं एतिरी त छॾे ॾीस हुनखे। मूंखे रिश्ता तोड़ण न वणंदा आहिनि। अगरि रिश्तो न टोड़नो अथई त हुनखे लाइन ते आणे छॾीस। मतलब जीअं हू तोसां थो हले तीअं तूं हुन सां हलीस। जीअं हू तो ते ध्यानु नथो ॾे तूं बि हुन ते ध्यानु न ॾे। पोइ ॾिस कीअं लाइन ते थो अचे। पर ही कीअं थींदो? हिन में मां तुंहिंजो साथ ॾींदुसि। ॿियो छा कहनी है? समोसो? भैया 2 समोसे देना। छा थियो वॼाइण छो बंदि करे छॾी? कुछ ना। डैडी 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 ॾाढो घसव थी वियो। छा थियो? पंहिंजी कंपनी खे करोड़नि जो नुक़सानु पहुतो आहे। करोड़नि जो नुक़सान? कीअं थियो? डैडी ही सभु हुन अभय ई कयो अथई। पंहिंजी कंपनी में रही करे पाण खे ई पियो धोखो ॾे। मां त हुनखे छॾींदोमांसि कान। अभय मां त हिनखे ॾाढो शरीक पियो सम्झां। ओहो बेचारे प्रेम खे मां केॾा न ताना हणंदो हुउसि। ताने 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 छा आहे प्रेम? छो पियो रड़ियूं करी? छापे करे अभी था कैंटीन में। छा पई कयां? छो हथ पकड़े घुमीस पे हुन वटि। त छा थी पियो? तूं बि त सिमीअ सां ॻाल्हाईंदो आहीं। तूं हुनजो हथु पकड़ींदो आहीं या उहो तुंहिंजो हथु पकड़ींदी आहे। तॾहिं मां तोखे कुझु चवंदी आहियां छा? अरे पर अबे सही माण्हू कान है। ख़बर थी तोखे हुन मुंहिंजे पप्पा जी कंपनी में ॾाढो वॾो घपलो कयो अथई। तोखे शर्म कान थी अचई? कल ताईं अभय तुंहिंजो दोस्त हो। अॼु तो ख़ाली मूंखां गॾु घुमंदे छा ॾिठई? कहिड़ियूं ॻाल्हियूं वेठो करी हुन जे लाइ? तोखे ख़बर अथई तूं अॼु जेको बि ॾिठो
हू सब एक नाटक हो। अभय तो पाण मुंहिंजी मदद पियो करे तोखे सही लाइन ते आणण लाइ। छाकाणि त कल्ह मुंहिंजो बर्थडे हो, तोखे यादि ई कोन हो, पर अभय खे यादि हो। उन ई मूंखे इहो आइडिया ॾिनो। ऐं हिकु तूं आई, छा छा वेठो ॻाल्हाई हुन लाइ? मूंखे नफ़रत आहे तोसां। हलियो वञ हितां खां। अरे तानी प्रेम से जय कुमार अंबानी। प्रेम हाँ सही है। वो देह में प्रेम मुखे कॾहिं न पकड़े सघंदा। हाँ हल पोइ ॻाल्हाए तो। अरे तानी तू कॾहिं आई है? कुझु न ॻाल्हाए। केॾो बेकार माण्हू आहीं तूं। प्रेम तुंहिंजी मदद कई, पंहिंजी कंपनीअ में तोखे नौकरी ॾिनाई ऐं हुनजे पप्पा पंहिंजे पुट खां वधीक तोखे रखियो ऐं तूं हुननि खे धोखो वेठो ॾी। हाँ त मां कान चयो हुनजे पप्पा खे कि पंहिंजे पुट खां वधीक मूंखे मनो। ऐं तूं प्रेम जी ॻाल्हि छा थी करी? हू बि त मूं जहिड़ो आहे। हू तो वांगुरु कोन्हे। हू भले ई मूं ते ध्यानु नथो ॾे, उहा ॻाल्हि अलॻि आहे, पर हू तो वांगुरु कंहिंखे धोखो त नथो ॾे। तूं त लालची माण्हू आहीं, लालची। अॼु खां पोइ तूं मूंसां कॾहिं न ॻाल्हाइजांइ। पर तानी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। तानी छा थियो तानी? मूंखे कॉलेज में छा पियो करे? हिते अची। छा थियो ॿुधाए? तो सही चयो हो, अभय सही माण्हू कान्हे। छो छा थियो वरी? मां अभय खे कंहिंसां फोन ते ॻाल्हाईंदे ॿुधो। बस सम्झी वियुमि। कोई वांदो न थींदो।